दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों ये अॼु जो बैत आहे शाह लतीफ़ बिटाई सुर ससुई दास्तान मां चए थो त अलाह कारण ओठिया लेड़ा न्योम लुर चए थो त उहो उठनि वारा अलाह जो वास्तो अथव। उठनि खे भॼाईंदा न वञो त माना मां तव्हांखे पहचां। लेड़ा लेड़ो उठ लेड़ो उठ खे चइबो आहे। उठ जो नसुल आहे जंहिंखे लेड़ो चवंदा आहिनि उठ। ऐं उहो भॼंदो बि तेज़ आहे ऐं बार बि घणो खणंदो आहे ऐं जॾहिं हुन मथां पलड़ कबो आहे त रड़ बि न कंदो आहे। उहो वॾो पहलवान उठ बहादुर उठ हूंदो आहे। चए थो त न्यो निमाणी पाण सी बानी जले बुर चए थो मूंखे पाण सां बानी करे मुंहिंजे बुर वारनि मंझां वठी पकिड़े खणी हलो वठी हलो पर मूंखे छॾियो न। मूंखे मारे मुंझ थी संधी होतन हुर चए थो मूंखे त उहा मुंझ थी मारे त मूंखे अफ़सोस आहे हिन ते होतन ते हुर माना ॻणती आहे होतन ते परेशानी आहे मूंखे हिन होतन जी। कचो लाया कर केचा ओरीअ जे वरां केचा ओरीअ जे वरां। दोस्तों हीअ हुयो शाह लतीफ़ बिटाई जो बैत। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। अलाह निगहबान। पंहिंजो ख़्यालु रखो। जी लतीफ़।